नसीराबाद में खबर ईंदा हलो त जीए सिंध रहबर कमेटी की क़यादत रियाज़ अली चांडियो, नवाज़ खान, ज़ैवर, फतह चना, अजीजुल्लाह भुट्टो ऐं ॿियनि कारकुननि समेत शहीद हिदायत लोहार जे क़त्ल ख़िलाफ़ जारी धाणे में शरीक थी मक़तूल जे वारसनि सां यकजहती जो इज़हार कयो ऐं दुआ घुरी तज़ियत कई। उन मौके ते धाणे ख़िताब कंदे रहबर कमेटी जे सरबराह ऐं जीए सिंध महाज़ जे चेयरमैन रियाज़ अली चांडियो चयो त हिते गुंडा राज आहे ऐं इज़हार जी आज़ादी सिलिब कई वई आहे। सियासी कारकुननि खे हिदायत लोहार वांगुर सरेआम गोलियूं हणी क़त्ल कयो थो वञे, जेको मुकमिल स्टेट क्राइम आहे। जंहिं ॾींहुं हिक तरफ़ सिंध में बॉक्स चूंडुनि जे ख़िलाफ़ जीडीए पारां हैदराबाद में एहतजाज कयो पियो वियो, ठीक इन ॾींहुं हिदायत लोहार खे शहीद करे इहो सम्झो वियो त शहीद जो खून हज़म थी वेंदो, पर सिंध इन खून सां नाहक ख़िलाफ़ सरापा एहतजाज आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।